असां जेको ॾोह कयो ई न आहे तो हसीना बेगम जे चवण ते इहो ॾोह पंहिंजी गिची मर्जी छॾियो आहे। हाणे मूंखे तूं इहो ॿुधा त असां 10 लख किथां आणींदासीं? अरे चरिया ये 10 लख हसीना बेगम भरींदी, मुंहिंजो हुन सां ॻाल्हाइल आहे। तूं चुप करे वेह, मां ॾटा सटा ॾेई 12-13 लख कढी ईंदोसांस। अदा जेकर इहा माई असांखे 10 लख नथी ॾिए त पोइ तूं ॿुधा मूंखे त असां इहे 10 लख किथां आणींदासीं? वरी असां पंहिंजे घर जो रिलीफ खपाए छॾियूं त बि असां 10 लख पूरा कोन करे सघंदासीं। ऐं तो रुंड जी त ॻाल्हि ॿुधी छा पियो चवे, 9,99,999 रुपया बि न वठंदोसांव। अरे इहा मूंखे ख़बर आहे त इहो रूंडो लोघो रुपियो बि कोन छॾींदो, टको बि कोन छॾींदो। पैसा त असांखे भरणा पवंदा। उहे अदा हींअर जो हींअर तूं हिन माई खे फ़ोन कर त 10 लख जो बंदोबस्तु करे। पहिरीं हलूं था घर, मानी बानी खा, उन खां बाद में गाॾी कढूं था, हलूं था अस्पताल, ॾिसूं था त वाकई गुलशेर जी हालत अहिड़ी आहे जा रूंडो रुॻो असांखे कूड़ बि थो वणे। उन्हनि मथां कॾहिं भरोसो नथो करे सघजंदा, हू वॾा ड्रामा ई आहिनि। जेसि ताईं उन्हनि खे 10 लख न मिलंदा न तेसि ताईं अस्पताल मां कोन निकिरंदा। 10 लख त असांखे हूअं ई भरणा पवंदा, पर पहिरीं हली ॾिसूं अस्पताल में कहिड़ो नाटक था कनि, छा मसइलो आहे। अरे सोटो हेॾे वरी काॾे वञी वेठे? हाँ उथ उथ हली हारे जी वे, अॼु त गॾिजी मानी खाऊं, हलिया? न न सोट, मूंखे बुख न आहे। नथो खावा, हलिया? बुख मरा दे। अरे हेॾे वो सुना, जी चवां? यो जल्दी मानी खड़ी आ त सोटो सां गॾु खाऊं, वारो कर। हा हा खणी थी अचां। सोट, तो सच में कावड़ ख़त्म कई आहे? यार सोटो हैदर, मिली मूंखे बख़्श कजाए। मूंखे हाणे पक थी वई आहे त अधे जा कतरी जाबर वारा ई आहिनि। मूं त यार बेगुनाह तो ते शक कयो। हल सोटा खा, ॾिसो ला कर। हा तव्हां ॿिन्हिनि सोटरनि खे गॾु ॾिसी मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे साईं। भाॼाई सोट जी नाराज़गी जो मूं कॾहिं दिलि में न आहे कयो। सुणा साईं, सोट जी का बि ग़लती न आहे, इहा हक़ीक़त आहे। मां ई बेवकूफ़ हुअसि, ॿियो दुश्मन जी चाल खे सम्झी न सघियुसि, सोट ते शक कयो। साईं दुश्मन वॾो चालाक आहे। हींअर खणी चाकर खान तोते इतवार करे थो ऐं तुंहिंजे वेझो बि आहे। दुश्मन वॾा चालाक आहिनि। तव्हां ॿिन्हिनि जे विच में इख़्तिलाफ़ पैदा करण जी वॾी कोशिशि कंदा। मां बि दुश्मन जी चाल खे सम्झी वियो आहियां। चाकर खान बि दुश्मन खे हाणे चङे नमूने सां सम्झे थो। अलाह कंदो त वरी का बि साज़िश कोन थींदी, न को असां हुननि जे कंहिं चाल में ईंदासीं। चाची, तव्हांखे हाणे परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे। जाबिर ॾोह बासियो आहे। धीअ, असां सां पंहिंजा ई एॾो ज़ुल्म कंदा, कॾहिं असां इहो सोचियो बि न हुयो। मां पहिरियों ई छोकिरनि खे सम्झाईंदो हुउसि त जाबिर असांजो कॾहिं बि सॼणु कोन थी सघंदो, पर मूं वारा छोरा मञनि ई कोन पिया। अमा, तूं पारस जी त ख़बर ॾे। चाची, तूं पारस जो को बि फ़िक्र न कर। मां पारस सां गॾु आहियां, उन ते को बि ज़ुल्म न थियणु ॾींदसि। हाणे उहो हिन वक़्तु ख़ुशि आहे। मां उन सां मिली सघां थी? न चाची, हिन वक़्तु न। जेकॾहिं तूं उते आईं ऐं अमां तोखे ॾिठो त अमां तो होश मां ई निकिरी वेंदी। मलूका, छोकर सही थी चए। गुलशेर अस्पताल मां ठीक थी मोटी अचे, जैसी ॾींहुं ॿ सब्र कर। सिकू काॾे वियो आहे? अमा, हू बि भेण जे करे ॾाढो परेशान आहे। हुनखे घर में वेहण अचे काथे थो। चाची, मां हाणे हलां थी, बाक़ी तव्हां मूं उते कोई बि न अचे। मां तव्हां सां वाइदो थी कयां त पारस खे मां पाण हिते वठी ईंदसि। हीअ अलाह साईं तोखे आबाद रखंदो। मलूका, रूंडे जे घर में ही छोकिरी सदोरी आहे, बाक़ी त ॿिया कंहिं कम जे ई कोन्हनि। दीनू, तूं सही थो चए। छोकिरी सदोरड़ी आहे, इन सां सिकूअ जो रिश्तो करणो ई पवंदो। तूं थो चवीं त इहो इल्ज़ाम मां पाण मथां हणां त खीर में मूं ज़हर मिलायो हो? सभाई ॻोठ में हाणे माण्हू सुवाल कंदा, माण्हुनि खे ईअं ई चवणो अथई त मूं कासिम जे चवण ते खीर में ज़हर मूं मिलायो। जाबिर खे का बि ख़बर कान्हे। तोखे ख़बर आहे त इन ॻाल्हि करण खां पोइ दादली मुंहिंजो कहिड़ो हशर कंदी? भाॼाई, असांजे घरे तोखे इहो बर्दाश्त करणो पवंदो। न अदा न, मां पंहिंजो सुकून कॾहिं बि बर्बाद न कंदसि। तो इल्ज़ाम खणी या न खणी,
असां कबूलदार थी चुका हूं त बस ॻाल्हि ख़तम। पोइ त इहा ॾाइण मूंखे घर में वेहण बि न ॾींदी। भाॼई इहा माई 2-3 ॾींहं ईंदी तोसां जहिड़ो कंदी पोइ आस्ते आस्ते हिन जी कावड़ ख़तम थी वेंदी। जॾहिं असां ज़हर मिलायो ई न हो त पोइ तव्हांखे कहिड़ो लाचार हो इहो इल्ज़ाम पाण मथां खणण जो? उन ॻाल्हि खे तूं न सम्झंदी आहीं, उहा असांखे ख़बर आहे। जेकी पटी तोखे पढ़ाई वञे उहा कबूलदार थी। सदाईं तव्हांजा उबदा कम हाणे सुकून मुंहिंजो ई बर्बाद थींदो। भाॼई मुंहिंजे करे मूंखे को लाचार न आहे त तव्हांजे फॾनि जे करे मां मथे जो सूर खणां। अदा हिन खे ॻाल्हि सम्झ में कान थी अचे। तूं गाॾी कढ त हलूं। दादरी ईंदी जॾहिं हिन जा जूता पटींदी न हिन की बेइज़ती थींदी त पोइ हीअ पाण ई सिधी थींदी, पाण ई लेर ते ईंदी। ई खाधा मकानी कढानो सिकू मां तुंहिंजे लाइ केॾो परेशान आहियां ऐं तूं मूंखे सिधी नज़र सां ॾिसंदो बि न आहीं। ॾिस सोनी, मां जॾहिं जॾहिं बि तोखे सिधी नज़र खणी ॾिसंदो आहियां ऐं तूं ॾाइण बणिजी मुंहिंजा दोॾा कढणु शुरू कंदी आहीं। पोइ तूं पाण खे घणो सुहिणो बि न सम्झंदो कर न। छो भला? छा में मां सुहिणो न आहियां? छो छा में सुहिणो आहीं? हा ॿुधाए मूंखे वाछरा। ठीकु आहे, जॾहिं मां सुहिणो बि न आहियां पर तूं मूंसां मिलण जा बहाना छो ॻोल्हींदी आहीं? ॿुधा, मां बहाना ॻोल्हींदी आहियां या तूं वरी अॻु वठी बीहंदो आहीं? हाणे तूं एतिरो ॿुधाए त सवेर खां वठी घिटिन में वती बि घुमंदी। पहिरियां असांजी घिटी में केरु आयो हुयो? तूं आई हुई न। मां त चाचा ऐं चाची ॾे पारस जो न्यापो खणी आई आहियां। ना ई तूं एॾो सुहिणो आहीं जो सुहिणी तोखे ॾिसण ईंदी। सुहिणी एतिरी सस्ती न आहे जो तूं जहिड़े सुंडरियल सां मिलण ईंदी। पर हेठि जाइ ॾे वॾो आयो आहे सुहिणी सां मिलण वारो। मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। ॿुधाए छा आहे? तूं मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधाए त मुंहिंजी भेण कीअं आहे? छो तो हाणे मुंहिंजे अॻियां मेसणो थी? पर हेठि अॼु खां पोइ न तूं मूंसां ॻाल्हाईंदी न मां तोसां ॻाल्हाईंदमि। डमरा हिरिया छा आहे? ॻाल्हि ॿुध, मां वञा थो शहर। हिन छोरी खे जी ड्रमीअ जो ख़्यालु रखजांइ। असां वारी छोरी त घर वेहे कोन थी, सुख ई कोन थो अचेसि। इहे न थिए इहे छोरी बि फुर करे हथनि मां निकिरी वञे। हिन जो तूं को बि फिक्र न कर। जेकॾहिं हिन दर खां ॿाहिरि पेर बि कढियो न ॿई टंगू भञी खट ते विहार छॾींदीसांसि। हाणे मूंखे इजाज़त वञा शहर। मूंखे एतिरो ॿुधा त छोकिरे खे कॾहिं घर वठी ईंदे। अरे वात पुटी, पहिरीं त 10 लख रुपया ने बुह जे ॿोझे जाबिर मां कढा न, पोइ पाण ई छोकिरे खे घर वठी ईंदुसि। या तूं फटे छोरे खां सवा। हाणे छोकिरो ठीकु त आहे न? पर ॿुध, छोरो अस्पताल में ट्राक्टर लॻो पियो आहे सफ़ा ठप बि थो ॾिए बेड ते। पर ॿुधी, इन ॻाल्हि जी कंहिंखे सुण सभु न ॾिजांइ, सम्झी? आहीं त वाइड़ी। ऐं जेके न जाबिर खे ख़बर पई पैसनि गाॾी जी ठुठियो। मां जाबिर जी रन जो जीअण हराम करे छॾियां। ॾिसां थी त कीअं नथा 10 लख ॾियनि। वरी बि तोखे हिदायत थो कयां त घर खां हिकिड़ो पेर बि ॿाहिरि न कढिजांइ, न ते झिरकी चू करे उॾामी न वञे। जेकॾहिं घर खां ॿाहिरि वियसि बि न त हिन खे कमरे में बंदि करे 2 ताला ॾेई पोइ वेंदसि। तूं बि सम्झी वे न। हाणे हितां निकुर, पंहिंजो कमु कर, मूंखे पंहिंजो कमु करण ॾे। वञा थो तूं तयारु त थियण दे न। इहा 10 लखनि वारी दमड़ी ॼाणू खणी तरीअ ते थो अची रखां। इहा ॻाल्हि बस न। हा। जाबिर जे मथां 10 लख रुपया ॾंड रखियो आहे। 10 लख? अल्लाह, हाणे त ये 10 लख जाबिर मूंखां भराईंदो। साईं, इहे त थोरा आहिनि। घटि में घटि इन जे मथां 40-50 लख ॾंड रखो हा, जीअं हू पंहिंजे घर जूं रिलियूं खपाए पूरी करे हा।
अम्मा सोरठ सही थी चई। अहिड़नि ज़ालमनि जे मथां रहम करणी न खपे। 10 लख रुपया बि नंढड़ी रक़म न आहे। फ़िलहाल त इहो जाबिर निपोड़जी वेंदो। कंहिं बि ज़ालिम खे हाणे बख़्श न कजांइ, तॾहिं ई हिते अमन कराए सघंदे। ईअं ई कंदुसि, बिल्कुलु ईअं ई कंदुसि सोरठ। हाणे कंहिंजे मथां बि को रहम न थींदो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बचड़ा, अर्ज़ु इहो आहे त मुंहिंजो भाउ रूंडो आहे न, हुनजो पुटु गुलशेर इस्पताल में आहे। जेकॾहिं तुंहिंजी इजाज़त हुजे त मां वञी थी अचां। मूंखे लॻे थो त तव्हांजो इस्पताल वञण त लाज़मी न आहे अमा हसीना बेगम। बचड़ा छा करो, मुंहिंजे भाउ जो पुटु आहे। जेकॾहिं मां न वेंदसि न त पोइ मूंखे सॼी ज़िंदगी मयारूं मिलंदियूं। साईं ॿियोसि मोकल, वीचारी मयार लाइ ईंदी। सोरठ बेगम, मां वीचारी न आहियां। बचा, तुंहिंजा मूं ते एहसान थिया। बस अमा हसीना बेगम, नाराज़ न थियो। तव्हांखे इजाज़त आहे, तव्हां भले थी अचो। हित वीचारी केरु थींदी, इहा तोखे जल्द ख़बर पइजी वेंदी। अदा हाणे तूं फ्रूट खा, मां ॿाहिरां जांच करे अचां। ईअं न के ओचितो केरु अची वञे ऐं बाबो पंहिंजो होश विञाए वेही रहे। अरे दिलशेर, अरे कुंवार जी ॾाढी सिक लॻी आहे हिन भागा। जॾहिं को वठी असां लाऊं लथियूं न, उन खां पोइ मां पंहिंजी कुंवार सां हिकु लफ़्ज़ न आहे ॻाल्हायो। बाबा अलाए कॾहिं घर वठी हलंदो। अॼु बाबा अचे थो, थी सघे उन सां सलाह कयां, राति ई घर हलूं। हा हा ठीकु आहे ठीकु आहे, तूं वरी ॿाहिरि जांच कर, तेदर मां फ्रूट खाई वेठा। हल जल्दी कर। अदा तूं सुबुह मां फ्रूट खा, मां जांच करे अचां थो। इन जाबिर असांजी ज़िंदगी में ज़हर मिलाए छॾियो आहे अमा, ज़हर मिलाए छॾियो आहे। हाणे मां हुनजी ज़िंदगी में ज़हर मिलाए छॾींदुसि बाबा। मां ज़हर मिलाईंदोमांसि। हू शैतान माण्हू आहे पुट, तूं उन सां कोन पुॼी सघंदे। बहितर आहे इन खे छॾे ॾे। पुट, रूंडो ख़तरनाक माण्हू आहे, तूं इहो कमु रूंडे ते छॾे ॾे। अमा, मां जाबिर सां सिधो त कोन विढ़ंदुसि। बाक़ी हुन ॾे असांजो फ़ैसिलो रहियल आहे, उहो त मां ज़रूरु वठंदोमांसि। सिकू पुट, पहिरियां ई जाबर ते 10 लख दंड पइजी चुको आहे। 10 लख दंड थोरो अथसि बाबा। उन गुलशेर खे मारण जी कोशिश न आहे कई, पर मुंहिंजी भेण जी ज़िंदगी बि बर्बाद करे छॾी अथई। मां अॼु वञी रईस सां मिलां थो, पोइ ॾिसां त रईस छा थो करे, ऐं चवंदोमांसि त मूंखे कहिड़ी बि सूरत में जाबिर खां फ़ैसिलो वठी ॾे। अजायो गिलाड़ो थींदो पुट, जेको थियो उनखे दरगुज़र करे छॾ। छा चई अमा? दरगुज़र करे छॾियां? अदा वलू जो मौत जेको थियो उनखे दरगुज़र करे छॾियां? मुंहिंजी मासूम भेण जी ज़िंदगी बर्बाद थी चुकी आहे, छा उनखे बि दरगुज़र करे छॾियां? अमा, जेकॾहिं असां हर ॻाल्हि खे दरगुज़र कयोसीं न त पोइ रुंडो सिधो सो असांजी ॻीची में हथ विझंदो। इहो चवंदो त तव्हां बि जाबिर सां मिलियल आहियो। इन जे करे चवां थो अमा त मां हिन महिल वञी रईस चाकर खान सां मिली थो अचां, पोइ ॾिसां रईस चाकर खान असांजे लाइ छा थो करे। छोकिरो सही थो चवे, जेकॾहिं जाबर खां असां फ़ैसिलो न वरितो न त रूंडो सम्झी वेंदो त हे बि उन सां गॾनि। अरे छोरा, डॉक्टर छा था चवनि? जावर चवनि था त हिन जो बचण जो को बि आसरो न आहे। अदा निभागो मरे बि नथो। अरे ॾे, छा मक़सदु आहे तुंहिंजो? अरे फ़ैसिले में सन मोभी जी चटी भरे चुका आहियूं, 10 लख। मरे त सॼी जान छुटे, हिन जे मरण मां असांखे फ़ाइदो पवंदो। अरे हिन जो मुंहुं छो पियो ख़राबु थिए? लॻे थो असांजूं ॻाल्हियूं ॿुधे बि थो। जाबर रखी रखी हिन खे पेट में सूरु पवंदो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त हाणे तव्हां टर्न जी कयो। हिन सुखड़ीअ 10 लख भरिया, असांजे ॾिसण जे 10 लख लहे थो या लहे बि कोन थो। पोइ हीअं कर, कास में के असां ज़हर जो वठो था पहिरियों, तव्हां असांखां 20 लख वठो,
20 लख ॿिया बि भरींदासीं। हाणे गुलशेर खां पोइ तोखे बि ज़हर पियारींदासीं। केरु कंहिंखे ज़हर थो प्यारे इहो तव्हांखे वक़्तु ॿुधाईंदो, रुगो अदा ठीकु थी वञे। अलाह कंदो त ॻोठ हिन जो जनाज़ो ईंदो, हिन जो लाश ॻोठ जी घटिन में तव्हां रुलाईंदो वठंदो। अगरि असां पीर दर्दो ते इहा दुआ था ॾियूं त ही न पियो थिए, मूंखे त अदा न थिए थो त कुर्ताब सबल थी ॾिसी कोन थो। अदाई सुभाणे में पूरो आहे। हल मरे चांद टुटी हा ॿार पंहिंज मिनर आया जा टिकर आया। कमीना के चाहे जा आहिनि त ॿई भारत जी कमीननि जा सरदार, असुल कमीना बजाए वाड़ खेलनि में नहीं के दिलशर अरे रे पढ़े रूंडो कोन आयो आहे छा? उहो तव्हांजो कबरू खोटण लाइ वियो आहे। उन क़बर में अहिड़े नंबर खे दफ़न कजो, आया हाल असांखे दफ़न करण हलिया। केरु कैसे दफ़न कर या फिर इहो वक़्तु ॿुधाईंदो, बस सिर्फ हितो मूंखे उथण में ये घर पर तुम ना हेरो जना तो तुझो हर्गिस। अरे सिकू छा थो सम्झी तूं तूं जबर खे रस चकर खान वटि चिकराईंदे ऐं हो तो चङे मुड़ुस खे फ़ैसिलो ॾींदा हा न। सावण रईस खे ॿुधाइणु मुंहिंजो फर्ज़ बणिजे थो। तूं भले पंहिंजो फर्ज़ पूरो कर, पर तुंहिंजे भाउ जे गुने जो छा थियो? उतां तोखे इंसाफ़ मिलियो? ॼाणियां थो त रईस चाकर खान कंहिंसां को बि इंसाफ़ न कंदो। मुंहिंजो ई फर्ज़ हुयो जेको मूं पूरो कयो। बाक़ी जेको कुझु करणो पियो न उहो मां पाण कंदुसि। शर्तों के चाकर खान के खिलाफ माण्हुनि खे न बरगलाइण घुरिजे। सोरो यकीन कर त मां चाकर खान जी वॾे साईं जीअं इज़त कंदो आहियां ऐं मुंहिंजो हमदर्दी बि हुन सां गॾु आहे, पर चाकर खान जी लापरवाही जे करे हिते ॾाढा पिया था ज़ुल्म थियनि ऐं मां माण्हुनि खे चाकर खान जे ख़िलाफ़ इन करे पियो थो भड़कायां त जीअं हो चाकर खान जूं अखियूं खोलनि। इहा ॻाल्हि त तव्हां बि चाकर खान खे सम्झाए सघो पिया। हैदर मुनखे सम्झाइण जी घणी कोशिशि कई आहे, पर चाकर खान खे इहा ॻाल्हि सम्झ में ई नथी वेहे। जेकॾहिं मूं अञा बि लापरवाही कई त हिन ॻोठ जो हर माण्हू इंसाफ़ लाइ पंहिंजे हथ में हथियार खणंदो। यकीन कर ही ॻोठ न पर क़ब्रिस्तान बणिजी वेंदो। क़ब्रिस्तान। रईस बाबा, जाबिर सिर्फ़ गुरशेर खे मारण जी कोशिशि न आहे कई, पर उन ज़ालिम मुंहिंजी भेण जो घर बि बर्बादु करे छॾियो अथई। सौट जाबिर असांजे विच में दुश्मनी वधाइण जी कोशिशि कई आहे। हू सिर्फ़ु रुंडे जो ॾोही न आहे, पर मुंहिंजो बि दुश्मन आहे। मूंखे जाबिर खां तव्हां फ़ैसिलो वठाए ॾियो रईस। जाबिर जेतिरो रूंडे वारनि जो ॾोही आहे ओतिरो तव्हांजो बि मुजरिम आहे। मां ज़रूरु फ़ैसिलो वठंदुसि। तव्हां सुभाणे सुबुह जो अची वञिजो, मां जाबिर खे घुराए वठंदुसि। ठीकु आहे रईस, मां सुभाणे टाइम ते पहुचंदुसि। तव्हां जाबिर खे घुराए वठिजो। मुंहिंजी महिरबानी हो। सम्झां थो त इन ज़ालिम जो हाणे कुदरत वारे रसो तंग करे छॾियो आहे। हू पंहिंजे अंजाम ताईं पहुचण वारो आहे। अची अदा अरे थोरो साफ त करे से बोला अस्पताल में जीवला बेलेस वधा ए खा सुमी सुमी संधई सुकी आ अथई। ए खाइण सां कैल्शियम वधंदी। अरे मां अकेलो आयो हाँ अकेलो। अरे हो ड्रामो के बंद कर उठ। हाय बाबा तू समझो त को ॿियो बि को हूंदा सा बाबा। मां हाणे ड्रामे में बेज़ार थी चुको आहियां। अॼु कीअं बि करे घर हलंदासीं। हा अरे 2-3 ॾींहं सब्र कर कुल जान था जेसि ताईं माना जाबर खां 10 लख रहड़े वठां। जेकॾहिं तूं ठीकु थिए त घर पहुते न पोइ पैसनि खां ॾिसी अंगूठो। हिकिड़ी ॻाल्हि ॿुध बाबा, रेस जो फ़ैसिलो थियल आहे, छो रुलाईंदो? अरे सुञाता कहानी परे न पर जा। जेकॾहिं ही सही थी घर पहुतो न पोइ त सही सवाली पैदा नथो थिए। हज़ारे बहाना ॻोल्हींदा, हज़ारे बहाना। अरे पर जेकॾहिं न अस्पताल में दाख़िल हूंदो तॾहिं जाबिर जे मथां लत रखणु सवली थी पवंदी।
सो त ॻाल्हि साफ़ ज़ाहिर थी चुकी आहे हिते जाबर खां सवाइ ॿियो को बि ज़ालिम शख़्स न आहे। जेकर तव्हां अञा बि उनखे छूट ॾिनी न त पोइ पंहिंजे ॻोठ में को बि ग़रीब मिसकिन माण्हू रही कोन सघंदो। रेस मां त चवां थो जाबिर खे हिन ॻोठ मां लॾो खणाए रवानो कजे। ना फरीद, जाबिर खे लॾो न खणाईंदुसि बल्कि हुनजो बंदोबस्तु कंदुसि। भाउ साईं, जाबर जहिड़े ज़ालिम माण्हू खे पेर ते आणणु नामुमकिन आहे। जाबिर खे कीअं झुकाइणो आहे उन जो मूं इलाज ॻोल्हे वरितो आहे हबीब। सो त मां त चवां थो असांखे सिर्फ़ु तव्हां इजाज़त ॾियो। ॿ टे ॾींहं जाबर खे हिते खणी अची ॿधी जा गोॾा न कुटींदासीं न तेसीं ताईं हू पाण समत कोन ॾींदो। सोट जेकॾहिं तूं माण्हू जी नफ़सियात पढ़णु शुरू कंदे न पोइ तोखे ख़बर पवंदी त जाबिर जहिड़ा ज़ालिम मार सां नाहिनि सुधरंदा। जाबिर खे असां जेतिरी सज़ा ॾींदासीं, जेतिरी बि मार ॾींदासीं न, उहो ओतिरो ई होश मां निकिरंदो। इन जे करे मूं हुनजो इलाज ॻोल्हे रखियो आहे। सो त वधीक तव्हां ई सम्झी सघो था त हू ज़ालिम कहिड़ी सज़ा जो हक़दार आहे। अहिड़ी सज़ा जंहिंसां हुन ज़ालिम जूं अखियूं खुली वञनि। सोट तूं हींअर ई वञ जाबिर ॾे ऐं उनखे नियापो ॾेई आ त सुभाणे पंहिंजा सभु कम सीड़ाए कीअं बि करे हिते पहुचे। ऐं सुभाणे तव्हां सभु ॾिसंदव त जाबिर कीअं मुंहिंजे पेरनि में किरी पंहिंजी ज़िंदगी जी ख़ैरात थो करे। जेकॾहिं ईअं न थियो त पोइ मुंहिंजो नालो चाकर न आहे। सुनखाने सुट तव्हां मूं मथां भरोसो कयो आहे ऐं मुंहिंजो बि फ़र्ज़ु बणिजे थो त सुर शमीर जे कातिलनि खे वाखो करे तुंहिंजे कदमनि में उछारियां। हैदर सभ खां पहिरियां क़ासिम जो भरोसो पाण ते क़ाइमु कराए त जीअं तो ते एतबार करे कंहिं बि तरीक़े सां राति जे टाइम ते ॻोठ खां ॿाहिरि निकिरी अचे तोसां गॾु। ईअं ई थींदो सुट, तव्हां बेफ़िक्र रहो। इन निभागे जाबिर जो ज़ुल्म हाणे ज़ाहिर थी वियो आहे। इन जो तकबर ऐं गुरूर तव्हांखे ई मिटीअ में मिलाइणो पवंदो। वेस चाकर खान जाबर जे मथां हथ छा रखियो? वो मोतबर त पंहिंजो पाण खे न सॼे ॻोठ जो चङो मुड़ुसु सम्झणु लॻो आहे। रुगो जाबिर न, पर इन जाबिर जी जॻह या माई आहे न सभाई, उहा बि पंहिंजो पाण खे रेसियाणी थी सॾाए। आवर हाणे जाबर जो वक़्तु पूरो थी चुको आहे। चाकर खान जे साम्हूं हे जेको हिन कुधो कमु कयो आहे न, उन जे करे चाकर खान जे साम्हूं इन्हनि सभिनी जा इहे कुधा करतूत ज़ाहिर अची थिया आहिनि। हाणे हिननि जो वक़्तु पूरो आहे। इहो एतिरो त कमीणो आहे जंहिं पंहिंजे चाचे जी ख़ुशियुनि में बि ज़ोर मिलाए छॾियो आहे। हाणे इन उठ खे कुटण में मूंखे बि सणाई थींदी। पहिरियों त कंहिं चाकर खान जे करे रिआयत, हाणे का बि रिआयत न कंदोसांसि। बाबा जेकर तूं हिते आहीं त मां ॻोठां वञी कपिड़ा लटा मटाए अचां। भली वञो, पर ॿुध शाम जो कीअं बि करे मोटी अचिजांइ। अॼु राति अदा वटि तूं रह, मां सुभाणे सुबुह जो ईंदुसि। अड़े चरिया, अॼु मां कीअं बि करे ॻोठ वेंदुसि। ॻोठ वञी हेजा पुलू ॿकर जा पंहिंजे कन छिकींदुसि त सुभाणे कीअं बि करे असांखे 10 लख रुपया ॾे। ऐं हुनखे चवंदुसि मुआरो छोरो पियो तो बेट ते मच्छी वांगुरु तड़पे ऐं तूं वेठो तो बहाना करीं आसरा ॾी। ओ बाबा तूं परेशान छो थो थी? इहो नियापो जाबर खान खे मां ई ॾींदुसि। अरे दिलि शेरा, इहो जाबिर जेको आहे न वॾो उठ आहे, उठ। इहो तुंहिंजे चए में ईंदो ई कोन। इहो बाबा जे चए आखे में ईंदो, पाण ई बाबा हुनखे दसींदो। अरे मां त चवां थो तूं ॻोठ न वञ, तूं हिते मूंसां हुज। बाबा ॻोठ वञे, पाण ई हुते कमु ठपे ईंदो। जीअं ई 10 लख अचनि न त मां पंहिंजी कुंवार खे ॾिसां। असांखे 10 लखनि जो पेट में सूर ओ बाबा, लाउन खां पोइ मां पंहिंजी कुंवार जो सही तरीक़े सां मुंहुं बि न आहे ॾिठो ऐं तव्हां मूंखे हिते अची अस्पताल में छॾियो आहे। हाणे ख़बर न आहे त मुंहिंजी कुंवार अलाए कहिड़े हाल में हूंदी। अलाए अम्मा हुनखे कुटे सुटे बुरा हाल हुन जा करे छॾिया हूंदा। अड़े जेका तुंहिंजी कुंवार आहे न, जहिड़ी आहे ईअं वेठी आहे। कुंवार जे लाइ तुंहिंजो इहो हा न फाटे। अड़े तूं हाणे हल न, मुंहिंजे मुंहं ॾे छा पियो थो ॾिसी। पर महल सां मोटी अचिजा अंधु यार बाबा, अरे यार बाबा। अरे मारी छॾी अखी जॻह
वञ जल्दी पहुची अची जल्दी वञ सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।